नासिन वाक़िया आगे कंदासीं। सूबाई वसी जाम इकरामुल्लाह धारे जो कोऑपरेटिव रजिस्ट्रार जी ऑफिस जो दौरो कयो आहे। दौरे दौरान सूबाई वज़ीर पारां ऑफिसरनि सां गॾिजाणी कई वई। गॾिजाणी में रजिस्ट्रार तारिक अनवर खोकर, एजाज खत्री, मंसूर सिद्दीकी, नवीद अब्बासी, इंस्पेक्टर नदीम सोलंकी एविन शिरकत कई। सूबाई वसी जाम इकरामुल्लाह धारे जो चवण आहे त कोऑपरेटिव जे मुलाज़िमनि जी तरक़ियुनि वारो अमल तेज़ कयो वञे। हुन चयो त असिस्टेंट रजिस्ट्रार जी ख़ाली जायुनि ते भर्ती करण लाइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन के लिखियो वञे। सूबाई वसी जाम इकरामुल्लाह धारे जो कोऑपरेटिव रजिस्ट्रार जे ऑफिस जो दौरो कयो आहे। दौरे दौरान सूबाई वज़ीर पारां ऑफिसरनि सां गॾिजाणी कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था अब्दुल्ला सोलंकी खां। जी अब्दुल्ला। जी बिल्कुल, अॼु सूबे वज़ीर जाम इकरामुल्लाह धारे जे पारां कोऑपरेटिव रजिस्ट्रार जे ऑफिस जो दौरो कयो आहे। जंहिंमें सूबे वज़ीर पारां ऑफिसरनि सां गॾिजाणी कई आहे। उनमें चयो वियो त कोऑपरेटिव जे मुलाज़िमनि जी तरक़ियुनि वारो अमल तेज़ कयो वञे। जंहिंमें असिस्टेंट रजिस्ट्रार जी ख़ाली जायुनि ते भर्ती करण लाइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे लिखियो वञे। जाम इकरामुल्लाह धारे जे पिणु खाते में भर्तियूं करे अमलो पूरो कयो वञे। कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटियुनि जी ऑडिट ऐं उन्हनि जी विज़िट करे यकीनी बणायो वञे। जंहिंमें सोसाइटियुनि में रहंदड़ शहरनि जे मसइलनि खे अवलनि तरजीह बुनियादनि ते हल करण की कोशिश की वञे। सूबे वज़ीर जाम इकरामुल्लाह धारे जी गॾिजाणी में रजिस्ट्रार तारिक अनवर खोखर, जॉइंट रजिस्ट्रार एजाज खत्री, डिप्टी रजिस्ट्रार मंसूर सिद्दीकी, डिप्टी रजिस्ट्रार नवीद अब्बासी ऐं ॿिया ऑफिसर पिणु शरीक हुआ। जी मेहरबानी अब्दुल्ला तफ़सीलनि जे लाइ।